ईरान के खिलाफ जंग अमेरिका के अंदरूनी सियासत में हलचल मचाए छड़ी है। सदर डोनाल्ड ट्रंप के रिपब्लिकन पार्टी में भी डफेड़ पइजी वियो है, जॾहिं त ट्रंप के पार्टी में इख्तिलाफ खुली साम्हूं अची रहिया आहिनि। एक तरफ़ पार्टी जा केतिराई अॻुवाण ऐं कारकुन जंग की हिमायत करे रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ केतिराई क़दामत पसंद अॻुवाण हिन जंग के गैर ज़रूरी करार ॾेई सख़्त तनक़ीद करे रहिया आहिनि। बरतानवी मीडिया मूजिब रिपब्लिकन अॻुवाण उन मौक़िफ़ ते ज़ोर ॾेई आहिनि त ईरान ख़िलाफ़ जारी जंग असल में इसराइली जंग आहे ऐं अमेरिका के सिधो सो हिन जंग में शामिल थियण न घुर्जे। अमेरिकी मीडिया जे मशहूर शख्सियत टिकर कार्ल्स चयो आहे त अमेरिका के हिन जंग मां जल्द निकिरण घुर्जे। कार्ल्सन जेको ट्रंप जो हामी आहे, उन गुज़िरियल महीने ट्रंप सां मुलाक़ात करे खेसि ईरान सां जंग खां रोकियो। एक सर्वे मूजिब 54% अमेरिकी शहरी ईरान जे मामले में ट्रंप जी पॉलिसीअ सां इख्तिलाफ़ कनि था, जॾहिं त 89% डेमोक्रेट्स जंग जा मुखालिफ़ आहिनि, जॾहिं त 77% रिपब्लिकन जंग जी हिमायत कनि था। अमेरिकी पॉडकास्टर जो रोगन हिन जंग खे इंतहाई चरियाइप वारो अमल करार ॾिनो आहे। अहिड़ी तरह अॻूणे कांग्रेस जे मेंबर मेजोरी टेलर ग्रीन सदर ट्रंप ते तनक़ीद कंदे चयो आहे त अमेरिकी अवाम वधीक बैरूनी जंगियुनि जी ख़िलाफ़ वोट ॾिनो हो। हिन वक़्त ताईं जंग में घटि में घटि 13 अमेरिकी मारिजी विया आहिनि, जिन में इराक में जहाज़ हादसे में मारिजी वियल 6 फ़ौजी एहलकार शामिल आहिनि।